अस्सलाम वालेकुम नाज़रीन। पाकिस्तान न्यूज़ में ख़बर शामिल कंदासीं। पिरालो खां पिरालो शिफ़ा केयर चैरिटी खैराती अस्पताल में हर जुमे जे ॾींहुं डॉक्टर चमन लाल मंझंदि जो 3 बजे खां शाम जो 6 बजे ताईं मरीज़नि जो मुफ़्त इलाज कंदो। सभिनी पिरालो वासियुनि ऐं पिरालो जे आसपास वारे ॻोठाणनि खे इतला थो कजे त हर जुमे जे ॾींहुं डॉक्टर चमन लाल पिरालो शिफ़ा केयर चैरिटी अस्पताल में मंझंदि जो 3 बजे खां शाम जो 6 बजे ताईं मरीज़नि जो मुफ़्त इलाज कंदो। मरीज़नि खे इतला थो कजे त पंहिंजो मुफ़्त इलाज कराइण लाइ ज़रूरु ईंदा। पारां शिफ़ा केयर चैरिटी अस्पताल पिरालो। नाज़रीन, अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त पिरालो शिफ़ा केयर चैरिटी खैराती अस्पताल में हर जुमे जे ॾींहुं डॉक्टर चमन लाल 3 बजे खां शाम जो 6 बजे ताईं मरीज़नि जो इलाज कंदो। सभिनी पिरालो वासियुनि ऐं पिरालो जे आसपास वारे ॻोठाणनि खे इतला थो कजे त हर जुमे जे ॾींहुं डॉक्टर चमन लाल पिरालो शिफ़ा केयर चैरिटी अस्पताल में मंझंदि जो 3 बजे खां शाम 6 बजे ताईं मरीज़नि जो मुफ़्त इलाज कंदो। मरीज़नि खे इतला थो कजे त पंहिंजो मुफ़्त इलाज कराइण लाइ ज़रूरु ईंदा। पारां शिफ़ा केयर चैरिटी खैराती अस्पताल पिरालो।